ज़िले कशमोर कंदकोट के मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस नफ़री पारां 4 ॾींहं अॻु घोसपुर वारे इलाइक़े में मुबैना अगवा थियल ॿ पोरियत नौजवान गुलबार शेख ऐं अलीबख्श मीरानी की बाज़ियाबी लाइ घोसपुर वेझो ॻोठ बसर उगाई ते चढ़ाई करे सर्च ऑपरेशन कयो वियो। पुलिस ऐं मुबैना ॾोहारनि में शदीद फायरिंग जो सिलसिलो। पुलिस कार्रवाई दौरान 2 घरनि ऐं ओताक खे ड्राए पट करे छॾियो। पुलिस पारां ऑपरेशन दौरान शक की बुनियाद ते कुछ माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार माण्हुनि खे खुफ़िया हंध मुंतकिल करे जांच शुरू कर ॾिनी आहे। वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।